सम्झूं था त हीउ सिंध जो इनकार आहे 26वीं तरमीम खां ऐं 27वीं तरमीम खां। ऐं जेको वोट मिलियो आहे मीर खां वठी जेके बि सिंध दोस्त खटी आया आहिनि सिंध बार ते, उहो हिकिड़ो मैसेज आहे क्लियर कट त असीं 26वीं तरमीम में जेको जुडिशरी ते कंट्रोल करण जी कोशिशि कई वई आहे उनखे बि रद्द कयूं था। ऐं 27वीं तरमीम जे ज़रिए अञा वधीक जेके इम्कानी बंदिशूं आहिनि जुडिशरी जे मथां उनखे कंट्रोल करण जी कोशिशि आहे उनखे बि रद्द करियूं था। उन जे करे पंहिंजो कराची बार त अनाउंस कयो आहे, ॿियूं सिंध बार अनाउंस कंदियूं इनशाला। 27वीं तरमीम में जेके बि असीं ॾिसंदासीं मामला सिंध दुश्मन आहिनि, उहो NFC में कट लॻाइण जो हुजे, कोर्टुनि खे कंट्रोल करण जो हुजे या ॿिया जेके मामला आहिनि उन ते इनशाला असांजो जेके बार्स आहिनि उहे मुतहरिक रोल अदा कंदा। ये मुतहक़ जेको आइनी मसूदो ज़ेर बहस आयो आहे, असां सम्झूं था त क़ौमुनि जो कातिल मसूदो आहे जंहिंमें फेडरेशन ख़ुदि कयो आदम इस्तेकाम जो शिकार थी वेंदी। पाकिस्तान घणक़ौमी मुल्क आहे ऐं आइन ज़मानत हूंदो आहे क़ौमुनि जी ख़ुदि मुख़्तियारी जो। उन में 73 जो आइन, उन में पहिरीं ई सिंधी बलोच जेको पंहिंजो पाण खे सम्झनि पिया त असांजा क़ौमी हक़ न आहिनि मिलिया। हाणे तव्हां उन आइन में बार बार जेके तरमीमूं था कयो, अरिड़हीं तरमीम पीपुल्स पार्टी ॾियारण खां पोइ इहो हुननि ढंढोरो वॼायो त असां सूबाई ख़ुदि मुख़्तियारी आंदी आहे, पर ख़ुदि पीपुल्स पार्टी उहा पंहिंजी जेकी आइनी तरमीम जेके अरिड़हीं तरमीम उन्हनि कई उहा ख़ुदि रोल बैक पिया कनि। त असां सम्झूं था त हीउ मुल्क दुश्मन आइनी मसूदो आहे। इन सां पाकिस्तान जे अंदरि वॾो बहरान पैदा थींदो, क़ौमुनि जी ख़ुदि मुख़्तियारी हिकिड़ो चैलेंज बणिजी वेंदी। ऐं हीअ जेको क़ौमुनि जा जेके मदनी वसीला आहिनि, माली वसीला आहिनि, उन्हनि ते जेको तबाही जो जेको सामान ठहे पियो उनखे का बि क़ौम बर्दाश्त न कंदी, छाकाणि त हीअ फेडरेशन आहे। फेडरेशन में जेकॾहिं अहिड़े तरीक़े सां ज़बरदस्ती जबरी तौर ते बग़ैर कंहिं उते पार्लियामेंटनि जे बहस जे सभिनी खे आङुर खणाईंदा, छाकाणि उते पार्लियामेंट अहिड़ा वेठा आहिनि जिन खे अॻे ई जेको आहे पंहिंजो इहो मसूदो बि न ॿुधाईंदा, सभिनी खे चवंदा तव्हां हथु मथे खणो ऐं जेको आहे आइन पास कयो। त अहिड़े क़िस्म जो आइन क़ौमूं रद्द कंदियूं, पाकिस्तान जे अंदरि वॾो अदम इस्तेकाम ईंदो, बहरान ईंदो ऐं सॼे पाकिस्तान मां, न सिर्फ़ु सिंध मां रद्द अमल ईंदो पर सॼे पाकिस्तान मां असां सम्झो जेको रद्द अमल ईंदो उहा रियासत बर्दाश्त न करे सघंदी।